अस्सलाम वालेकुम नाज़रीन, महरान टीवी न्यूज़ में वाक़े भलीकार माहिया फराशा सब खां पहिरियां हिकु नज़र हेडलाइन ते। हरम्स वारो सामूंडी लंघ खोलण लाइ अमरीकी सदर जी मदद जी दरख़्वास्त खे मोट न मिली। को बि मुल्क साम्हूं नाहे आयो। चीन, बर्तानिया, जापान, ॾखण कोरिया ऐं फ्रांस इनकार करे छॾियो। बरतानवी अख़बार जो चवणु आहे त बर्तानिया जे वज़ीर आज़म अमरीकी सदर खे ॿुधायो आहे त बर्तानिया जंगी जहाज़ मोकिलण जे लाइ तयारु नाहे। जापान जी पॉलिसी चीफ जो चवणु आहे त ख़िते में का वॾी तब्दीली अचण खां पोइ जहाज़ हरम्स वारे लंघ मोकिले सघजनि था। चीन बि ट्रंप जे मुतालबे ते ख़ामोशी अख़्तियार करे वरिती। अमरीकी सदर डोनाल्ड ट्रंप चयो आहे त असां ईरान सां ॻाल्हियूं करे रहिया आहियूं, पर लॻे थो त ईरान ॻाल्हियुनि लाइ तयारु नाहे। सहाफ़ियुनि सां ॻाल्हाईंदे अमरीकी सदर वधीक चयो आहे त हरम्स वारे सामूंडी लंघ बाबति 7 मुल्कनि सां ॻाल्हि ॿोल हलंदड़ आहे। उन्हनि खां हरम्स वारे लंघ जी हिफ़ाज़त जो मुतालबो कयो आहे। चीनी सदर सां रिथियल मुलाक़ात में देर थी सघे थी। ट्रंप इंतज़ामिया हरम्स वारे सामूंडी लंघ मां गुज़रंदड़ जहाज़ जी हिफ़ाज़त लाइ घणी मुल्की इतिहाद जे ऐलान जो मंसूबो जोड़े वरितो। अमेरिका अख़बार पंहिंजी रिपोर्ट में चयो आहे त ट्रंप इंतज़ामिया तरफ़ां हलंदड़ हफ़्ते इतिहाद जे ऐलान जो इम्कान आहे। केतिरनि ई मुल्कनि हरम्स वारे लंघ मां गुज़रंदड़ जहाज़नि खे सिक्योरिटी ॾियण लाइ इतिहाद ठाहिण ते इतफ़ाक़ कयो आहे। ईरानी पासदारनि इनक़लाब अमरीकी सदर खे खुलियल चैलेंज ॾेई छॾियो। पासदारनि इनक़लाब चयो आहे त अमरीकी सदर चयो हो त ईरान जे सामूंडी फ़ौज खे तबाह करे छॾियो आहे। ट्रंप हिमत करे अमरीकी नेवी ईरानी नौर में मोकिले। पासदारनि इनक़लाब पंहिंजे बयान में वधीक चयो आहे त 10 साल अॻु तयारु कयल मीज़ाइल इस्तेमाल करे रहिया आहियूं। अञा उहे मीज़ाइल इस्तेमाल नाहिनि कया जेके जून 2025 खां पोइ तयारु कया विया हुआ। ईरान जे क़ौमी सलामती काउंसिल जे सेक्रेटरी अली लारेजानी चयो आहे त 9/11 जहिड़ो वाक़ियो करे इल्ज़ाम ईरान मथां मरण जी साज़िश थी रही आहे। समाजी राब्तनि वारी वेबसाइट ते पंहिंजे बयान में अली लारेजानी वधीक चयो आहे त ईरान बुनियादी तौर ते अहिड़नि दहशतगर्द मंसूबनि जे ख़िलाफ़ आहे। ईरान जी जंग अमरीकी अवाम सां नाहे। बावड़े वेझो रोड हादसो, माउ ऐं धीउ फोत, हिकु ॼणो ज़ख़्मी। कमु शहीद बस स्टॉप वटि ट्रैक्टर ट्रालीअ जी टक्कर में मसमात नुसरत ऐं संदसि धीउ फतुल थॾे ते फोत थी वई। मोटरसाइकिल सवार रफ़ीक अहमद चाचड़ सख़्त ज़ख़्मी। औरतुनि जा लाश अस्पताल मां ज़रूरी कार्रवाई बाद घर पहुचण ते घर में कोहराम।